पीपी सिंध के सदर सेनेटर नसार अहमद खोड़ो मलानी हाउस मिठी में प्रेस कॉन्फ्रेंस के खिताब कंदे मुतालबो किया है कार सानी की जांच में उन वक्त के वज़ीर अला अरबाब गुलाम रहीम और उन वक्त के मेयर कराची मुस्तफ़ा कमाल के भी शामिल किया वने। हुन चयो त असां अॼु बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के रेफरेंस से अदालत का इंसाफ़ जा मंतज़र आहियूं। हुन चयो त 3 नवंबर ते जॾहिं हल्का बंदियूं मुकमल थी रहियूं आहिनि त पोइ इलेक्शन की तारीख़ छो नथी ॿुधाई वञे, जंहिं ते असांखे ख़दशात आहिनि ऐं ईअं पियो लॻे त ॼण आइन मुअतल थियल हुजे। हुन मुतालबो कयो त इलेक्शन कमीशन के फौरी तौर ते आम चूंडनि जो शेड्यूल जो ऐलान करणु घुरिजे। उन मौक़े ते अॻूणो वज़ीर ममलिकत डॉक्टर महेश कुमार मलाणी, ज़िले सदर इंजीनियर ज्ञानचंद, खटूमल जीवण, दोस्त मोहम्मद रायमू, गुलाम हैदर समेजो, नंदलाल माली, मोहम्मद मीन बजीर वकील ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। नंदलाल लवाणो, इबरत न्यूज़, मिठी, थरपारकर।